Good afternoon, kids. Good afternoon, sir. How are you? I am fine. अॼु पुट असां छा पढ़ी रहिया आहियूं? Yazi. क्लास कहिड़ो? One. उन में असां छा पढ़ी रहिया आहियूं? सजाद कंहिंखे चइबो आहे? जेके ॿुड़ीअ खां अच्छा। हाणे असां पंच पढ़ी आयासीं। पंच घणनि जो हूंदो आहे? 10 जो। बंडल घणनि जो थींदो आहे असां वटि? 10 जो। माना असां वटि पेंसिलियूं जेके आहिनि 10 पेंसिलियूं करे असां बंच कंदा उन्हनि खे बंदि कंदासीं, उहो बंच ठाहींदासीं। जीअं असां 10 सिका मिलाए 10 रुपए जो नोट ठाहियोसीं। 10 सिका मिलाए 10 रुपए नोट ठाहियोसीं। हे घणा आहिनि असां वटि? 10 हे 10 हे 10 हे घणा थी विया? 30 रुपया। हे बंच में घणा आहिनि? 10। हिन बंच में घणा आहिनि? हिन में घणा आहिनि? माना घणा थी विया टोटल? 30। अॻे हुननि खे आहे हिकु पेंसिल या 2 पेंसिलियूं आहिनि लॻियूं ख़ाली आहिनि न। माना ॿुड़ीअ को ट्रेडा का 30 है। हाणे हे बि ईअं ई थी विया। ॿुड़ीअ को 3 नोटनि, 1 2 3 नोटनि। ठीकु आहे। ॿुड़ी अॻियों कुझु बि न आहिनि त माना ॿुड़ीअ को थी वियो ट्रेडा का थी वियो। ठीकु आहे। ॿुड़ीअ को ट्रेडा का 30 है। हाणे असां हिननि में हिकु सिक्को वधीक विझंदा वेंदासीं छा थींदो? 1 1 ट्रेडा का 31। माना हिकिड़ी पेंसिल रखीसीं, अॻियां 3 बंडल आहिनि। ठीकु आहे। 1 1 बंडलनि जा असां छा कयासीं? ॾाका। ॾाके में चाहींदा आहिनि बंडल ईंदा आहिनि। ठीकु आहे। माना 10 जो तइदादु हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे छा कयोसीं? 1 1 ट्रेडा का 31। 2 1 ट्रेडा का 32। 3 का ट्रेडा का 33। 3 का ट्रेडा का 33। ये पेंसिलियूं घणियूं आहिनि बेटा? ऐं बंडल घणा आहिनि? माना 3 का ट्रेडा का 33। 4 का ट्रेडा का 34। 5 का ट्रेडा का 35। 6 का ट्रेडा का 36। 7 का ट्रेडा का 37। 8 का ट्रेडा का 38। 9 का ट्रेडा का 39। हाणे 9 सिका थी विया, 3 ॾहाका थी विया। ठीकु आहे। हे एका आहिनि, हे ॾहाका आहिनि। ठीकु आहे बेटा। जीअं माना हिन पेंसिलियूं ॾेखारी वयूं अलॻि अलॻि असां सिका रखिया आहिनि। हाउ मेनी कॉइन्स आर दीस? 9। हाउ मेनी कॉइन्स आर दीस? 9। हे 9 सिका आहिनि। ऐं असांजा ॾहाका घणा आहिनि? 3। 9 1 3 ॾहाका 39। हाणे पेंसिलियूं घणियूं आहिनि? हाउ मेनी पेंसिल्स आर दीस? 1 2 3 4 5 6 7 8 9। 9। ठीकु आहे। 9 1 3 ॾहाका 39। 9 1 3 ॾहाका 39। ठीकु आहे बेटा। हाणे अहिड़ी तरीक़े सां तव्हां एक्सरसाइज़ खे कंदा रहंदो। मुख़्तलिफ़ शयूं खणो। हाणे चए थो हेठि ॾिनल खाननि में अदद लिखो। हाणे 4 1 3 ॾहाका 34। 2 1 3 ॾहाका 32। 5 1 3 ॾहाका 35। 7 1 3 ॾहाका 37। 8 1 3 ॾहाका 38। 9 1 3 ॾहाका 39। हाणे सिंधीअ में असां छा कंदा आहियूं? पहिरियों एको लिखंदा आहियूं, पोइ ॾहाको लिखंदा आहियूं। पर जेके असां इंग्लिश में लिखंदा आहियूं या उर्दू में लिखंदा आहियूं त पहिरियों अॻियों अंदरि लिखंदा आहियूं। हीअं लिखंदा आहियूं 37। पहिरियों 3 लिखंदा आहियूं, पोइ 7 चवंदा आहियूं। पढ़ंदा बि ईअं ई आहियूं न। 37 माना 3 पोइ 7। पर सिंधीअ में पढ़ंदा आहियूं असां 7 1 3 ॾहाका 37। ठीकु आहे। अहिड़ी तरीक़े सां सिंधीअ में पोयों लिखंदा आहियूं। ठीकु आहे। ऐं इंग्लिश में अॻियों अदद लिखणो हूंदो आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजा लेक्चर वणंदा हूंदा। जेकॾहिं वणनि था त फीडबैक कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। थैंक्स फॉर वॉचिंग। रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।